सिंधवासियो छा हाल आहे। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। ही साईं कैस्पियन समुंड जे किनारे तां अवां जे लाइ हिकु ॿी वीडियो। अज़रबैजान मुल्क आहे, बाकू जो शहर आहे, ठीकु आहे। कैस्पियन समुंड तव्हांखे ख़बर हूंदी, हे दुनिया जो सभ खां लैंड लॉक्ड वॾे में वॾो समुंड आहे। नॉर्मली समुंड जेका हूंदा तुंहिंजो माना लैंड लॉक्ड न हूंदा आहिनि, पर कैस्पियन सी या कैस्पियन समुंड वाहिद समुंड आहे जंहिंजी चइनी तरफ़ खां मुल्क आहिनि। ख़ुश्की आहे, यानी कि हिकु पासे यानी कि हिन जो जेको ॾखिण ओलह पासो आहे उहो अज़रबैजान सां लॻंदो आहे। उनजो जेको उत्तरियों ओलह हिसो रूस सां लॻंदो आहे। उत्तर में कज़ाकिस्तान आहे ऐं हिन जे उभर में तुर्कमानिस्तान आहे ऐं ॾखिण में हिन जे ईरान आहे। हिनखे माना दुनिया जी वॾे में वॾी ढंढ बि चई सघो था, पर खारे पाणी जी ढंढ आहे। माना समुंड आहे, के माण्हू हिनखे ढंढ बि चवंदा आहिनि। हे परे खां तव्हांखे शायदि जहाज़ ॾिसण में ईंदा हूंदा मे बि। सो हे मुल्क ईअं ई कमु हलाईंदा आहिनि, हिन समुंड ज़रिए कारोबार थींदो आहे। ऐं कैस्पियन में तेल जा वॾा ज़ख़ीरा आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी। ईरान ऐं रशिया, तुर्कमानिस्तान ऐं बाकू ख़ुदि यानी कि अज़रबैजान बि हितां ई तेल कढंदो आहे। बाक़ाइदे शाहूकार बहितरीनु मुल्क आहे, सम्झो न। हिते मां हिकिड़ो हमरा तव्हांखे ॾेखारियां। हे जेको बीठो आहे इहो ख़बर आहे केरु आहे? हे पठाण आहे, पिशावर जो। इन जी स्टोरी मां तव्हांखे ॿुधायां थो, पहिरियों तव्हां ॾिसी वठो। हे मशहूरु जेको फ्लेम टावर्स आहिनि, टे टावर तव्हांखे ॾिसण में ईंदा हूंदा। इहे माना जीअं बाहि जा बबड़ लॻंदा आहिनि, उन टाइप ठहियल आहिनि फ्लेम टावर्स। बाक़ी ही बिल्डिंग्स तव्हां ॾिसो, आइकॉनिक बिल्डिंग्स, शानदार शहर ते मूंखे ज़बरदस्त लॻो। बाक़ाइदे शानदार शहर, स्टाइल, कंस्ट्रक्शन, सफ़ाई, माण्हू ज़बरदस्त, VIP, सम्झो। बाक़ाइदे बहितरीनु हवा लॻे थी पई, सी काफ़ी आहे हिते। सो होटल ॾिसो, कंस्ट्रक्शन, सफ़ाई। कराची में वञो तव्हां ते समुंड ते, माना इहे छापर कचिरो ऐं ॿारनि जा डाइपर ऐं पैम्पर पिया हूंदा आहिनि। हिते उहा ॻाल्हि कोन्हे का, बहरहाल ज़बरदस्त। सो पोइ वीडियो में मां तव्हांखे जॉर्जिया वटां ब्लैक सी ॾेखारियो ऐं हाणे हे कैस्पियन सी थी वियो, ठीकु थी वियो। हाणे हे जेको पठाण हमरा मिलियो आहे, मां चवां केरु कर ख़बर किथां जी भला आई, छा थो करीं पियो हिते, कमु थो करे पियो। हे ॾिसो बोल्ट वारो जेको हूंदो आहे, माना फूड डिलीवरी जॉब कंदो आहे। चए 3 महीना थिया आहिनि। मां चयो हिते कीअं थो रही पियो? चए मूंसां हिकिड़ी छोकिरी जी सेटिंग थी वई अज़रबैजानी सां, हिते आयुसि, हुन सां शादी कई आहे, हाणे मूंखे टेम्पररी रेजिडेंस मिली वई आहे। चए पोइ? चए बसि गॾु रहंदा आहियूं, को मसइलो ई कोन्हे। पाकिस्तान जी हेॾे वॾी इज़त आहे बाक़ाइदे। छो? तव्हां ख़बर हूंदी, माना अज़रबैजान ऐं आर्मीनिया जेको ॿियो मुल्क आहे पासे में, उनजो पाण में वॾे पैमाने ते झेड़ो आहे। सो आर्मीनिया ऐं अज़रबैजान जो झेड़ो आहे, जीअं इंडिया पाकिस्तान आहे, सम्झो हिसाबु किताबु। सो पाकिस्तान सपोर्ट कंदो आहे अज़रबैजान खे, उन करे अज़रबैजानी गवर्नमेंट या माण्हू पाकिस्तान खे पसंदि कंदा आहिनि। या ख़ैरु लक्षण त हिन जा ख़राबु आहिनि, थी सघे थो अॻिते हली सूरत हाल चेंज थी वञे। पर हे हमरा हिते आयो, शादी कयईं ऐं सेट थी वियो हिते। माना जेको कमु करे थो, फूड डिलीवरी जॉब आहे, कमाए थो 2 लख रुपया पाकिस्तानी हिसाब सां। सो ईअं बि थींदो आहे। ऐं हिते तव्हांखे जीअं कल्ह मां ॿुधायो हुयो, सभु मुस्लमान त आहिनि पर नाले जा मुस्लमान आहिनि। अॼु जुमो आहे त मूंखे न किथे मस्जिद नज़र आई आहे हिन वक़्तु ताईं, न किथां अज़ान जो आवाज़ु आहे, न का शइ, कुझु बि कोन्हे को। हिन खां मां पुछियो, कर ख़बर आहे तूं पठाण माण्हू आहे, किथे नमाज़ पढ़ंदो आहे? चए नमाज़ पढ़ण जे लाइ हिकिड़ी कुझु बि कोन्हे हिते, का मस्जिद ई कोन्हे। हिकिड़ी मस्जिद आहे उहो परे पासे फिराणी जा ते। सो नाले जा मुस्लमान आहिनि, कमाल आहे न। ख़बर न आहे कीअं ऐं छो हे मज़हब मां जान छॾाए विया ऐं सेक्युलर लिबरल टाइप माण्हू आहिनि, रहनि था पिया। सो हे साईं कैस्पियन सी जेको आहे तक़रीबन 1200 किलोमीटर डिघो आहे
ऐं जी सरासरी जेका विड्थ आहे या वेकर आहे उहा तक़रीबन 350 किलोमीटर आहे। हिन जी एरिया आहे तक़रीबन अधु पाकिस्तान जेतिरो, अधु पाकिस्तान केतिरो थींदो, या जापान जेको आहे न, जापान मुल्क सॼो हिन समय फिट थी वेंदो हिन कैस्पियन सी में। कैस्पियन समुंड में जेको वोल्गा रिवर आहे, तव्हां ॿुधो हूंदो वोल्गा रिवर। वोल्गा रिवर जेको यूरोप जो वॾे में वॾो दरिया आहे, माना बेसिकली रूस जो आहे, पर छो मास्को वटां निकिरंदो आहे, मास्को हाणे यूरोप में अचे थो करे यूरोप जो ई दरिया सॾिबो आहे। सो वोल्गा रिवर हिते छोड़ कंदो आहे। ऐं ॿी हैरत अंगेज़ ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जीअं ज़ाहिर आहे हर दरिया ते माण्हू पोखी कंदा आहिनि, पाणी खणंदा आहिनि, बैराज ठाहींदा आहिनि, त रूस वॾे पैमाने ते वोल्गा रिवर मां पाणी खणंदो आहे, उन करे हिते पाणी घटि ईंदो आहे। सो बाकू शहर जेको आहे, जेको समुंड जी सतह आहे, माना सरासरी समुंड जी सतह खां हेठि आहे। जी कराची जी घणी आहे, मतिलबु कराची जेकॾहिं एवरेज माण्हू हाइट कढे उहा 10 फुट बीहंदी, 15 फुट बीहंदी। सखर जी जेका उहा 70 फुट आहे। तव्हांखे मां थोरो ॿुधायां त बाकू जेको आहे, जेका एवरेज सामुंडी लेवल हूंदी आहे, सी लेवल जेके चइबो आहे, उन खां हेठि ठहियलु आहे, यानी की तक़रीबन 22 मीटर या 50-60 फुट समुंड जी लेवल खां हेठि आहे। यानी समुंड हे सम्झो, छो जो चइनी तरफ़नि खां ख़ुश्की ज़रिए अगरि सम्झो बाउंड आहे, क़ैद थियलु आहे समुंड, ॿिए कंहिं समुंड सां हिन जो सम्झो त लिंक या राब्तो या पाणी जो जेको छोड़ आहे न आहे। उन करे जेको पाणी आहे इहो ई पाणी आहे, उहो ज़ाहिर आहे वक़्त सां गॾु ख़ुश्क थींदो वञे थो पियो ऐं समुंड अञा हेठि थींदो वञे थो पियो। ऐं बाकू शहर सो दुनिया जो वॾे में वॾो कैपिटल सिटी आहे बाकू, जेको समुंड जी लेवल खां बि हेठि आहे। इहा ॻाल्हि थोरी अजीब लॻंदी, शायदि मां तव्हांखे सम्झाए न सघियो आहियां। त आम तौर ते सी लेवल सम्झ 0 हूंदी आहे, 0 फुट। ऐं कराची शहर उनखां 12 खां 15 फुट मथे ठहियलु आहे। सखर रोड़ी 70 फुट खनि मथे आहे लॻभॻि। सो हे जेको बाकू शहर आहे, हे वरी सम्झो त 50-60 फुट समुंड, जेका समुंड जी जेका जनरल सरासरी लेवल आहे उनखां हेठि आहे, बिलो सी लेवल जेकी तव्हां चइजे, बिलो सी लेवल, ठीकु आहे न। ॾिसो साईं, माण्हू कहिड़े नमूने सां मुल्क हलाइनि था पिया, रहनि था पिया, शानदार तरीक़े सां। सफ़ाई ॾिसो, कंस्ट्रक्शन ॾिसो, स्टाइल ॾिसो, माना असां सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो ख़्वाब ई थी वियो आहे त कॾहिं सिंध में तरक़ी थिए, इहे शयूं थियनि, माण्हू ख़ुशहाल थियनि। शायदि इहो ख़्वाब साबिया थिए, मुकमिल तरीक़े सां जकड़े रखियो अथऊं। माना चुरण जी बि जाइ कोन्हे सिंधियुनि वटि, चुरण जी बि। छो जो हाणे सम्झो फ़र्ज़ु कयो ॾाकण ते चढ़णो आहे, ॾाकिर ते मथां हमरा ॾंडा खयों बीठा आहिनि, तव्हां कीअं चढ़ंदो? पहिरियां उन हमरा जेके ॾंडा खयों बीठा आहिनि ॾाकण ते, उनखे तव्हांखे लाहिणो पवंदो, उनखे हटाइणो पवंदो, न त ॿियो को बि तरीक़ो कोन्हे, ठीकु आहे न। सो सूरत हाल भली कोन्हे। बाक़ी हिन मुल्कनि खे सही वोट आहे साईं बाक़ाइदे, माना हिकु लिहाज़ सां हे सम्झो ग़ुलाम हुया, मां सोवियत जो हिसो हुया, सोवियत यूनियन जो तक़रीबन 80-90 साल। ऐं पोइ 1991 में जॾहिं रूस यानी सोवियत यूनियन टुटो, हे सभु मुल्क आज़ादु थी विया हुया, सम्झो। ग़ुलाम हुजण जे बावजूदि बि शाहकार मुल्क, का मज़हबी इंता पसंदी कोन्हे, हर को पाण ॼाणे वञी कंहिंजो मज़हब आहे या न आहे, या जेको बि आहे उहो ॿियनि जो मसइलो न हुजणु खपे, हर को पाण ॼाणे। मुंहिंजे हिसाब सां ॻाल्हि थोरी ॾुखी आहे, ॻरी आहे। सिंधियुनि जे जाहिल हुजण जो या ग़रीब हुजण जो या ग़ुलाम हुजण जो हिकु सबबु इहो बि आहे जेको मज़हब इन्हनि खे थोपियो वियो आहे न। मज़हब मां जान छॾायो, जान जेका नथा छॾायो घटि में घटि पंहिंजे पाण ते रखो। जंहिंखे बि जेका धूड़ पाइणी आहे उहो पाण वञी करे, ॿिए ते ज़ोरी थोरी मज़हब मड़बो आहे, तूं ही कर, तूं ही कर, तूं ही न कर, सम्झो। हे ॾिसो साईं, शानदार बिल्डिंगूं, इमारतूं, स्टाइल, सफ़ाई ॾिसो था। कराची में खणी अहिड़ो थोरो ठहियलु आहे, पर उते ॾिसो तव्हां
ये गुटका, ये पान, जहल, शॉपर, बैग, किन, गटर, लिटरली सिंध में माण्हू गटर में रहंदा आहिनि। वरी ज़ाहिर हिन शइ खे असां ॾिसूं था त माना ॾुख थिए थो त असां ईअं छो न आहियूं, असां ईअं छो नथा करे सघूं। हिननि अहिड़ो छा कयो आहे? हिननि कयो आहे सभु पढ़ियल लिखियल आहिनि, हे बाशऊर आहिनि, हे इंतिहा पसंदि कोन्हनि, सम्झो। या इंतिहा पसंदी तव्हांखे छॾणी पवंदी। हर कंहिंखे जीअण ॾियो बाबा, जियो ऐं जीअण ॾियो, ॿियनि जे विच में न पओ। जेकर ॿ माण्हू मौजूदु आहिनि त उहो पाण में पंहिंजे बारे में ॻाल्हाइनि, टे माण्हू जो ज़िक्र तव्हां न कयो। इहा गिला चइबी आहे ऐं ग़लति ॻाल्हि आहे। जंहिंखे जेको वणे उहो सो करे, जेको मुल्क जो स्टेट जो कानून आहे उनखे फॉलो करे। बाक़ी मज़हबी हवाले सां हर को पाण ॼाणे, मज़हबी हवाले सां हर को पाण ॼाणे, जेको वणे सो करे, पंहिंजे पाण सां करे, चौर दीवारी जे अंदरि करे, घर में वेही करे, ॿिए ते थापे न पंहिंजो मज़हब, नज़रियो या जेको बि आहे, सम्झो। ईअं ई माना बहितरी ईंदी, भलाई थींदी। पर ॾाकण ते तव्हांखे जेकर चढ़णो आहे त हमरा जेके मथां वेठा आहिनि डंडा खणी, उन्हनि खे हटाइणो पवंदो, न तव्हां चढ़ी कोन सघंदो। तव्हांखे हर दफ़ो मार पवंदी, डंडा लॻंदा, वरी हेठि किरी पवंदो, वरी उथण जी ताक़त वरी कंदो, वरी चढ़ंदो, वरी किरी पवंदो। तरीक़ा जेके बि आहिनि तव्हांखे ख़बर हूंदी, उहे तरीक़ा कढो, ॻोल्हियो, सोचो त जीअं जान छुटे हिननि मां, डंडाई मख़लूक मां, सम्झो। बहरहाल हे साईं केसपेंसी, सम्झो, दुनिया जी वॾे में वॾी खारी ढंढ बि चइबो आहे हिनखे। ऐं दुनिया जो नंढे में नंढो समुंड बि तव्हांखे चई सघो था, जेको लैंड लॉक्ड आहे, यानी की चइनी तरफ़नि खां ख़ुश्की, जीअं मां तव्हांखे ॿुधायो। बाक़ी जेका मिठे पाणी जी ढंढ आहे उहा रूस में आहे, जेके लेक बेकाल चवंदा आहिनि, यानी की बेकाल ढंढ, उहा वॾे वॾी ढंढ आहे, रूस में आहे। हे खारे पाणी जी ढंढ आहे, ऐं बेकाल ढंढ जेका आहे न उहा बाक़ाइदे तमामु वॾी आहे ऐं रूस में आहे। बाक़ी जेकी तव्हांखे असांखे पढ़ाईंदा आहिनि त मंछर ढंढ जेका आहे एशिया में ॿियो नंबर वॾी आहे, इहो बि सही न आहे बाबा। सिंधी जो अक्सर शयुनि खे चवंदा एशिया में ॿियो नंबर आहे, पहिरियों नंबर खे लाॻी थो भला, ईअं न आहे थींदो। मंछर ढंढ मिठे पाणी जी ढंढ आहे, पर एशिया जे वॾे में ढंढ कोन्हे का, न को ॿिए नंबर ते आहे, नंढी आहे। मां चयो भले तव्हांखे जलवा आहे दीदार करायूं बाकू शहर जा, केसपियन समुंड जे किनारे तां। पोइ वरी वञूं था शहर में। इहे जेके 3 फिल्म टावर्स तव्हांखे छा नज़र अचनि था परे खां, इहे मां तव्हांखे पोइ वेझे खां वञी ॾेखारियां थो। बिल्डिंग्स, स्टाइल, स्ट्रक्चर, माना वॾे पैमाने ते सफ़ाई आहे बाक़ाइदे। मूंखे त हैरत थी थिए भई, कमाल आहे, रियली ज़बरदस्त। माण्हू हर शइ बहितरीनु, ऐं वीज़ा वठी तव्हां अची सघो था, को मसइलो ई कोन्हे। हिते रही सघो था, टेम्पररी रेजिडेंस मिली वेंदी आहे। अञा हिते पाकिस्तान जी इज़त आहे। का छोकिरी वोकिरी ॻोल्हियो, हिते सेट कयो, शादी कयो, हिते वेही रहो बसि। हिकु तरीक़ो इहो बि अथव। हे मुल्क अमीर आहे ऐं बाक़ाइदे अमीर आहे, ग़रीब मुल्क कोन्हे। पर तव्हांखे जेकॾहिं हिकु त पर ज़ाहिर आहे, जेकॾहिं निकिरणो आहे, सेट थियणो आहे ऐं पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली जो ख़्यालु करिणो आहे, त इहे तरीक़ा आहिनि। पोइ तव्हां जेके बि तरीक़ा ॻोल्हियो, भले तव्हां शादी कयो, पढ़ाई लाइ अचो, टूरिस्ट तौरु अचो, उनखां पोइ सेट थियो, उहो तव्हां ते आहे, सम्झो। सो दिस इज़ ऑल फ्रॉम बाकू सिटी। थैंक यू। वीडियो तव्हां एंड ते कोन ॾिठी हूंदी, जेके एंड ताईं ॾिठी अथव त कुर्ब, माशाल्लाह।